ब्रेकिंग न्यूज़ सभा के ॾींदालू नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सां मुलाक़ात कई आहे। हैदराबाद में थियल मुलाक़ात दौरान चूंडुनि ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त गुज़िरियल 15 सालनि दौरान सिंध खे तबाह कयो वियो। हुन चयो त वसीलनि बावजूद सिंध जा माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। इहा अहम ख़बर वांखे ॾियूं पिया त नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी सां मुलाक़ात कई आहे। हैदराबाद में थियल मुलाक़ात दौरान चूंडुनि ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई आहे। ये अहम मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां वांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा आहियूं त नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सीअ सां मुलाक़ात कई आहे। हैदराबाद में थियल मुलाक़ात दौरान चूंडुनि ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त गुज़िरियल 15 सालनि दौरान सिंध खे तबाह कयो वियो। हुन चयो त वसीलनि बावजूद सिंध जा माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहिनि। अहम ख़बर खां अवांखे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं त नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण जी एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सीअ सां हीअ मुलाक़ात थी आहे। हैदराबाद में थियल मुलाक़ात दौरान चूंडुनि ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट थी आहे। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त गुज़िरियल 15 सालनि दौरान सिंध खे तबाह कयो वियो। हुन चयो त वसीलनि बावजूद सिंध जा माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ बि परेशान आहिनि। ही अहम ख़बर ही अहम मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां अवांखे आगाही ॾियूं पिया त नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण जी एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सीअ सां मुलाक़ात थी आहे। हैदराबाद में थियल मुलाक़ात दौरान चूंडुनि ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई आहे। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त गुज़िरियल 15 सालनि दौरान सिंध खे तबाह कयो वियो। हुन चयो त वसीलनि बावजूद सिंध जा माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। मुलाक़ात थी आहे। नाज़रीन हवाले सां वांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं। नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण जी एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सीअ सां मुलाक़ात थी आहे। इन मुलाक़ात जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फिरोज़ बबर सां। फिरोज़ अपडेट कजो, ही जेका मुलाक़ात थी आहे छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी का मुस्लिम लीग नून सिंध के सूबाई सदर बशीर मेमण की मुलाकात थी है। इलेक्शन के हवाले से इन ॻाल्हियूं थियन जैमें डॉक्टर कादिर मक्सी चवण सिंध ही मुल्क की सियासी सूरत हाल से भी ख्याल की ॾेवट थी है। चवण गुज़िरियल 15 सालन का सिंध के सवारण बदला जो वो तबाह कयो वियो आहे। जॾहिं त सिंध में जो अल्लाह ताला समूरियूं नेमतूं जेके आहिनि उहे ॾिनियूं आहिनि। तेल गैस समेत हर मदने असां सिंध जेको आहे उहो मालामाल आहिनि। सिंध जा माण्हू हिकु वेलो खाइण लाइ बि परेशानी, धारनि जी आबादकारी हुजे ऐं ज़मीनुनि ते वालार जेका उहा हिन वक़्तु बि जॾहिं त बशीर मेमण जो चवणो त मुस्लिम लीग नवाज़ मादी जे तजुर्बनि मां काफ़ी सिखियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ तमामु जल्द सिंध जो दौरो कंदो जॾहिं त सिंध जे बुनियादी मसइलनि ते मुस्लिम लीग हुकूमत में अची तरजीही बुनियादुनि ते हल करण की कोशिश कंदी। मुलाकात दौरान एसटीपी जा मरकजी अगवान हैदर शानी, डॉक्टर सुमार मंगरियो, कादिर चन्ना, जाम शौकत अबड़ो, जॾहिं त जीडी अगवान जलाल शाह जामोट, मोहम्मद अली अबड़ो, शाह ज़मान शाह, नसीर मेमण ऐं ॿिया जेके आहिनि उहे पिणु मौजूदु हुआ। जी ठीकु आहे फिरोज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।